अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों भाइरो, अल्लाह ताला जल्ल शानो जा करोड़े करम हैं जे मालिक करीम जिंदगी में एक बेरो वरी ही सआदत वारी रात नसीब कई है। असां रब जा लख शुक्र अदा कयूं था जो अल्लाह तबारक व तआला एक बेरो वरी असां के तौबह ताइब थियण ऐं पंहिंजे दर ते मोटण जो मौक़ो अता फरमायो आहे। भाइरो भेनरो, इन मौक़े जो फ़ाइदो वठण खपे। ही जेका रात अॼु असांखे रब नसीब कई आहे, इहा का मामूली रात नाहे। ही रात लैलत ईदुल मलाइका सॾबी आहे, मलाइकन जे ईद वारी रात ही। अल्लाह जा मलाइक आसमानन ते हिन रात के बतौर ईद जे मल्हाईंदा आहिनि। ऐं ही लैलतुल मजीद सॾबी आहे जो हिन रात जे अंदर बाने जे रिज़्क में इजाफो थींदो आहे, बाने जे इज्जत के वधायो वेंदो आहे, बाने जे माल के वधायो वेंदो आहे, बाने जे तलब ऐं चाहत वारी हर शय में अल्लाह ताला इजाफो वाधारो फरमाईंदो आहे। इन जे करे हिन रात के लैलतुल मजीद सॼो वियो, इजाफे ऐं वाधारे वारी रात। बुजुर्गन लिखियो आहे त हिन रात में शबे बरात जे अंदर आबे ज़मज़म में इजाफो थींदो आहे। एतिरो इजाफो थींदो आहे जो सॼो साल सॼी दुनिया जा मुसलमान पाणी पीअंदा आहिनि पर खुटंदो न आहे। ऐं हीअ रात लैलतुल क़िस्मत सॾबी आहे छो त हिन में मुक़द्दर जा तक़दीरुनि जा फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि। ऐं हीअ रात लैलतुस सिक यानी दस्तावेज़न जे लिखजण जी रात। अल्लाह जे तरफ़ां आबिदन ज़ाहिदन शब बेदारन नेकोकारन दुआउनि घुरण वारनि जे लाइ छोटकारे जा दस्तावेज़ हिन रात में लिखिया वेंदा आहिनि। सुनन इब्न माजा में हदीस आहे, हजरत मौला अली शेर जली हजरत हैदर करार तो रिवायत फरमाए। मदीने वाले साईं फरमायो
इदा कानत लैलतुन निस्फ मिन शाबान फकूमू लैलहा वसूमू नहारहा। जॾहिं 15 शाबान जी रात अचे या रात जागंदा कयो, ॾींहं जो नफली रोज़ो रखंदा कयो। फ़इन्न अल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूबि शम्स इला समाए दुनिया। छो त हिन रात में सिज लहण सां अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो आहे। फ़यक़ूल अला मिन मुस्तग़फ़िरिन फ़अग़फ़िर लहू। आहे को बख़्शिश घुरण वारो त बख़्शिश कयांसि। अल्लाह ताला पाण ऐलान कंदो आहे। इन जे करे हिन रात खे लैलतुल मुनादी बि सॾियो वियो आहे, यानी पढ़न वारी रात, ऐलानन वारी रात। ऐलान रब सखी पाण कंदो आहे त आहे को गुनाहनि जी माफ़ी वठण वारो त बख़्शे छॾियांसि। अला मुस्तरज़िकुन फ़अरज़ुक़हू। आहे को रोज़ी घुरण वारो त रोज़ी अता कयांसि। अला मुब्तलन फ़उआफ़ियहू। आहे को बीमार त मां शिफ़ा ॾेई छॾियांसि। अला कदा, अला कदा। आहे को फलाणो, आहे को फलाणो, आहे को औलाद घुरण वारो, आहे को मदीने जी टिकेट घुरण वारो, आहे को मुक़द्दर संवारण चाहण वारो, आहे को किस्मत जो मारियो, आहे को दर्दन जो आज़ारियो, आहे को परेशानियुनि जो सतायो, आहे को घुरण वारो, आहे को तलब करण वारो। हत्ता यतलु अल फज्र। एसी ताईं जो बाख फुटंदी आहे, एसी ताईं अल्लाह जे तरफां ये पढ़ा फिरंदा रहंदा जी। सिज लथे खां पढ़ा शुरू थी चुका आहिनि। हींअर पढ़ा हलन था। जेकॾहिं उहा नज़र हुजे, उहे कन बातिन वारा हुजनि त अहले दिल ऐं अहले मारिफत उहे ऐलान अॼु बि ॿुधनि था। अज़ानी गिरामी, उन पढ़न वारी रात में रब असांखे हिकु भली महफ़िल में हाज़िरी नसीब कई आहे। असां त सदाऊं हणंदासीं, पंहिंजी जेके दिल जूं अंदर में ख्वाहिशूं के चई सघिया आहियूं के चई बि नथा सघूं माण्हुनि जे अॻियां, के ज़ाहिर करे सघूं था के ज़ाहिर करे बि नथा सघूं, पर उन्हनि सभिनी इल्तिजाउनि जे अघामण जी अॼोकी रात। ऐं ॿी हदीस आहे मुस्नद अहमद बिन हंबल में ऐं सुनन इब्न माजा में अम्मा आयशा साइण खुद रिवायत थी फरमाए। अम्मा फरमाए थी फ़क़तुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात लैलतिन। हिकड़ी रात हुई जो मदीने वारा साईं मुझे बिस्तर खां गायब थी विया। मुझे बिस्तर था थोरो मुझे ध्यान कयो, मोबाइल के छड़ फिलहाल। मदीने वारा साईं मुझे बिस्तर था गायब थी विया। फ़ख़रजतु अतलुबहू। पोइ मां निकतयसि त पंहिंजे पुनल खे ॻोल्हियां। रात जो वगड़ो आहे, महबूब काॾे हलिया विया तलाश कयां। फ़इज़ा हुव बिल बक़ीअ राफ़िउन रअसहू इला समाए। अमा फरमाए थी ॻोल्हींदी ॻोल्हींदी वञी ॾिठमि त जन्नतुल बक़ीअ में महबूब बीठा आहिनि ऐं हीअं निहारनि। लजपाल नबी जा नेण आसमान ॾे खजल हुया, निगाहूं आसमान ॾे हुयूं, हथ रहमत जा खजल हुया ऐं पंहिंजे रब जे बारगाह में हिन उम्मत जे लाइ अर्ज़ पे कयूं। अल्लाह अकबर कबीरा।
ऐं जेॾी महिल मूं ते नज़र पियनि फ़क़ाल या आयशा तो अकुंत तख़ाफ़ीन ऐं यहीफ़ अल्लाहु अलैकि व रसूलुहु, ए आयशा छा तूं ड्रिनी अचा त तोसां अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल बेइंसाफ़ी कंदा जो तुंहिंजे वारे में वरी मां ॿी बीबी वटि हलियो वञा, तूं ड्रिनी न इन ॻाल्हि खां। हुज़ूर जन हुन जे दिलि वारी ॻाल्हि सम्झी विया, अमा साइण जे दिलि वारो राज़ सम्झी विया त आयशा खे डपु थियो आहे त मतां मां ॿी कंहिं बीबी जे हुजरे ॾे हलियो वियो हुजां। हबीबन फरमायो त आयशा छा तूं डिॼी थी इन ॻाल्हि खां त तुंहिंजे वारे में ॿी घर वारी वटि वञा, इहा बेइंसाफ़ी अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तोसां बेइंसाफ़ी कंदो छा? पर ॿुध ए आयशा, तोखे ख़बर आहे त हीअ राति कहिड़ी आहे? ख़बर त हीअ राति कहिड़ी आहे? इन अल्लाह तआला यंज़िलु लैलतन निस्फ़ मिन शअबान इला समाए दुनिया। ए आयशा, जने 15 शअबान जी रात थींदी आ त अल्लाह ताला आसमाने दुनिया ते लही ईंदो आ। फयगफिरु लिअक्सर मिन अदद शअर गनम कल्बिन, जीअं अरब जे कबीले बनु कल्ब जे बकरियुनि जे बदननि ते वार आहिनि, एतिरा मुंहिंजा उम्मती हिन राति में बख़्शिजी जन्नती बणिजी वेंदा आहिनि। ए आयशा, ही बख़्शिश जी रात आहे। ए आयशा, ही बख़्शिश जी रात आहे, गुनाहनि जे माफ़ी जी रात आहे। मूं बि मौक़ो ॾिठो ऐं पंहिंजी उम्मत जे लाइ निकिरी पियुसि दुआ घुरण जे लाइ। पुट, अॼु जेको तव्हां घरड़ा छॾे वतन छॾे आया आहियो, हलो दिलबराबाद हलूं, गर्मियुनि में काढ़े में किराया बि महांगा आहिनि, सफ़र जा ॾुख बि तव्हांखे आया हूंदा, तकलीफ़ूं बि तव्हां ॾिठियूं हूंदियूं, पर अॼु जेको तव्हां हिन आस्थाने ते पहुता आहियो दुआ घुरण जे लाइ, तव्हां पंहिंजे नबी जी सुन्नत खे अदा करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बिस्तर के छॾियो या न छॾियो? निकता घर मूं या न निकता? घर मूं निकता या न निकता? निकता। ऐं मदीने वारे साईं दुआ घुरी या न घुरी? वरी बीबी आयशा सिद्दीका के नसीहत भी कयूं, रात जा फज़ाइल ॿुधायूं। इन मां मालूम इहो थियो त 15 शबान जे रात ते इन रात जा फज़ाइल बयान करण इहो मदीने वारे साईं जी सुन्नत आ, ऐं रात जा फज़ाइल ॿुधण सहाबन जी सुन्नत। हाणे हींअर जेकॾहिं ही फ़कीर मिस्कीन बयान तो करे पियो रात जा फज़ाइल 15 शबान जा, तव्हां ॿुधो था न पिया, मां नबी जी सुन्नत ते तव्हां बीबी आयशा सिद्दीका सहाबा जी सुन्नत। ऐं इन रात में रुगे जेरन जे लाइ दुआ न घुर्जे, पर पंहिंजे मैयतन जे लाइ बि दुआ घुर्जे। महबूब चाहे ना तो पंहिंजे हवेली में भी दुआ घुरी सघिया थे, वो जन्नतुल बकी में छो विया? माना मैयतन खे भी हिन रात में विसारणो ना है, उन्हनि जे लाइ भी दुआ घुरणी। ऐं सुनन इब्न माजा में, सही इब्न हिब्बान में ऐं मुस्नदुल बज़ार में हदीस थी अचे, हबीबन फरमायो त इन अल्लाह लयत्तलिउ फी लैलतिन निस्फ़ मिन शाबान फयगफिरु लिजमीइ खल्किही इल्ला लिमुशरिकिन व मुशाहिन। हबीबन फरमायो त जॾहिं 15 शबान जी रात थींदी आ त अल्लाह ताला आसमानी दुनिया ते लही ईंदो आ। फयगफिरु लिजमीइ खल्किही, वो पंहिंजी सारी मखलूक के बख्शे छॾींदो आ, सारी मखलूक के बख्शे छॾींदो आ, सवाइ मुशरिक जे ऐं मुशाहिन जे। मुशाहिन माना वो ॿिन जे विच में झेड़ो पैदा करे, दिल में कीनो, बुग़्ज़, हसद, साड़ रखण वारो, ॿिन खे वेढ़ाइण वारो, फितने परवर माण्हू,
फितने अंगेज मानू इन मानू के हिन रात में माफी न मिलंदी, मुशरिक की माफी न मिलंदी, बाकी सारी मखलूक जिला माफी जो मिला। इंशाअल्लाह अल्लाह कंदो तो ये सारी जमायत जो माफी जी खैरात वठी हलंदी, छो तो ही सब मुवहिद आहिनि, मुशरिक ते केर भी कोन्हे। हाँ, वहदहु ला शरीक जी वहदानियत के मञण वारा आहियूं, अल्लाह जे तौहीद के मञण वारा आहियूं। मते मते हथ खणी ऐलान कर। ऐं हिते इंशाअल्लाह मुशाहिन को भी कोन हूंदो, झगड़ालू फिस फसाद मचाइण वारो हिते रब ने के आणींदो ई कोन। जे भला आयो आ त अज वरी रंग मटजी वेंदुसि इंशाअल्लाह। ऐं मुस्नद इसहाक में रिवायत अचे थी, अम्मा आयशा साईं रिवायत फरमाए थी, मदीने वाले साईं फरमायो इज़ा कान लैलतुन निस्फ मिन शाबान नज़ल रब्बु तबारक व तआला इला समाए दुनिया फयगफिरु मिन अज़्ज़ुनूब अदद शअर गनम कल्बिन। जडे शाबान जे विच वारी रात ईंदी आ, शाबान जे ओ इहा रात जे में तू वेठो आहीं, विच शाबान वारी रात थींदी आ, अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो आ, पो फयगफिरु मिन अज़्ज़ुनूब, पो एतरा गुनाह बख्शींदो आ जेतरा कबीले बनु कलब वारन जे बकरुन रिढुन जे बदनन ते वारन। एतरा गुनाह रब बख्शे छड़ींदो आ, लहंदो छो आ पंजे बानन के माफी ॾियण जे लाइ, वेझो थींदो आ पंजे बानन के शफकत सां पंजे अताउन ऐं सखाउन सां नवाज़ण जे लाइ। मुंहिंजो रब करीम पंजे बानन ॾे निगाहे रहमत फरमाईंदो आ। पुट ॻाल्हि सम्झव जी? ऐं सुहिणा हबीब मदीने वारा साईं लजपाल नबी फरमाइन था, मुस्नद अहमद बिन हंबल हजरत अब्दुल्ला बिन अमिर तो रिवायत करे, काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यत्तलिउल्लाहु अज़्ज़ व जल्ल इला खल्किही लैलतन निस्फ मिन शअबान। जडे विच शबान वारी रात थींदी आ त अल्लाह पंहिंजे बानन ॾे मुतवज्जह थींदो आ। पुट अल्लाह पंहिंजे बानन ॾे मुतवज्जह थींदो आ। हूं त सदाई उन जो ई तवज्जो असां ते मथो आ, जेकॾहिं उन जो तवज्जो न हुजे त असां हिकिड़ो पल बि जी न सघूं। पर इहा 15 ते ख़ुसूसी अल्लाह जी अता हूंदी आ, जो बानन ॾे अल्लाह ताला पंहिंजे सखावत जा हथ खोले पंहिंजे बानन ॾे मुतवज्जह थींदो आ, उन्हनि ॾे निहारींदो आ त जो केरु आ मूंखां घुरण वारो त झोल भरिया। सुभान अल्लाह। पो साईं फरमाइन था फयगफिर लिइबादिही इल्ला लिइस्नैन मुशाहिन व कातिल नफ्सिन। अल्लाह ताला पंहिंजे सभिनी बानन खे बख्शे छॾींदो आहे सवाइ ॿिनि जे। हिकिड़ो उहो ई बुग़्ज़ रखण वारो मुशाहिन ऐं ॿियो वरी कातिल माण्हू। पहिरीं रिवायत में मुशरिक ऐं हिन रिवायत में आ त कातिल माण्हुनि खे मारण वारो, कातिल नफ्स नफ्स के मारण वारो। कंहिं बि इंसान के बेगुनाह कत्ल करे तो 15 शाबान जी रात में उनके माफ़ी न मिलंदी।
कातिल के माफ़ी न मिलंदी, बुग़्ज़ ऐं कीने रखण वारे के माफ़ी न मिलंदी, मुशरिक के माफ़ी न मिलंदी, बाकी जेके आया से अगी विया। सुभान अल्लाह। अज जेकॾहिं तव्हां हिते अचे गॾु थिया आहियो दिलबराबाद में नमाज़ पढ़ण जे लाइ, ज़िक्र जे लाइ, दुआ जे लाइ, इस्तग़फ़ार जे लाइ, घटि था ॻाल्हायो? तव्हांजा हिते अंब त रुंबियल कोन्हनि न, छो आया आहियो हिते? छाजे लाइ आया आहियो? दुआ घुरण, भलारी रात आहे, हर कंहिंजे दिल जी तमन्ना है त अल्लाह जा ज़ाकिर बाना होड़े तरस नंढड़ी अरफात लगी पई आहे। हाँ, हर कंहिंजी तमन्ना खणी आयो आहे त अल्लाह जे दर ते हली माफ़ी वठां। हाँ, इहा जेका हिन महफ़िल में तव्हां अॼु हाज़िर थिया आहियो, के वरी माण्हू चवंदा इहा बिदत आहे, 15 जी राति जलसो करण, माण्हू गॾिजी इज्तिमाई दुआ घुरण या बिदत आहे। उन्हनि खे चङे कम में जेको मुसलमान जे छोटकारे जी का गली खुले त उहा उन्हनि खे बिदत नज़र ईंदी आहे। खट्टर पंहिंजो त हारे पर ओड़े पाड़े जो बहारे। समझो था? पर पुठ ॻाल्हियूं कनि था, मूंसां साम्हूं ॻाल्हाइनि त छंछरी लाया न। या ही मजलिस मल्हाइण इज्तिमाई सूरत में अॼुकल्ह जी ॻाल्हि न आहे। या अहद रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को वठी सहाबा किराम, ताबईन, तबअ ताबईन, औलिया, कामिलीन, वासिलीन, मुहद्दिसीन, मुफस्सिरीन, अल्लाह जा बरगुज़ीदा बाना, सालिह बाना इहा रात मल्हाईंदा आया है। के इनफरादी तरह के इज्तिमाई तरह। अचो त तव्हांखे ॿुधायां त मक्के ऐं मदीने वारा इहा रात कीअं मल्हाईंदा आहिनि। इमाम फाकिही किताब जो नालो आहे अखबार मक्का, जिल्द 3 सुफ़ो नंबर 64। इमाम फाकी तो रिवायत आणे त मक्के वारा मदीने वारा इहा रात 15 शबान जी कीअं गुज़ारींदा हुआ। फरमाए थो त इन रात जे फजीलत जे करे मक्के वारा मदीने वारा ॿिन्ही हरमन वारनि जी इहा आदत आहे पुराणे दौर खां वठी अॼोके दौर ताईं। इमाम फाकी पंहिंजे दौर जी ॻाल्हि थो लिखे त अॼु ताईं इहा उन्हनि जी जो दस्तूर रहियो आहे। ख़रज आमतुर रिजाल वन निसाए इलल मस्जिद, मर्द तोड़े औरतूं सभु गॾिजी निकिरंदा आहिनि मस्जिदुल हराम में, मस्जिद नबवी में। के वरी एतराज कंदा आहिनि यार पाण त दिल बराबाद था वञो, वरी मायुनि खे वठी था वञो। एतिरी जेतिरी हीअ जमायत आहे एतिरी अंदरि फ़कीरान जी जमायत वेठी आहे। अहले ज़िक्र अल्लाह जूं बानड़ियूं दुआ जे लाइ हाज़िर थियूं आहिनि कि एतराज कनि था। खरज आमतुर रिजाल वन निसाए, मर्द तोड़े औरतूं निकिरंदा हुया, निकिरंदा आहिनि। इहो दस्तूर उन्हनि जो हुयो ऐं अॼु बि आहे। इलल मस्जिद, मस्जिदुल हराम में निकिरी ईंदा आहिनि। पोइ छा कंदा आहिनि? फसल्लू, पोइ नफ़िली निमाज़ूं पढ़ंदा आहिनि। वताफू, ऐं बैतुल्लाह जो तवाफ कंदा आहिनि। वअहयौ लैलतहुम हत्ता सबाह, ऐं इहा सारी रात जागंदा आहिनि सुबुह ताईं। सारी रात जागंदा आहिनि। हाँ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वअहयौ लैलतहुम, जिंदह कंदा आहिनि, जियारींदा आहिनि इन रात खे, जागंदा आहिनि इन रात में।
सबाह ऐसी तई जो सुबह थी वींदो आ जागंदा रहंदा आहिनि। मक्के जा मर्द मक्के जूं न्याणियूं, मदीने जा मर्द मदीने जूं न्याणियूं हुते मस्जिदुल हराम में, हुते मस्जिद नबवी में अची पूरी पूरी रात जागी पंहिंजे रब जे दर ते इबादत कंदा आहिनि। मक्के जा माण्हू काबे जो तवाफ कंदा आहिनि। मदीने वारा दिल पर नबी जे दर ते सलातो सलाम पढ़ंदा आहिनि। बिल किराअत फिल मस्जिदिल हराम, मक्के वारा मस्जिदुल हराम में अची तवाफ भी कंदा आहिनि। इन सां गॾु क़ुरान जी तिलावत भी कंदा आहिनि। हत्ता यख्तिमुल कुरान कुल्लहू, के एड़ा खुश नसीब आहिनि जो हिकड़ी रात में 83 पारा कुरान जा पूरा करे छॾींदा आहिनि। के नफल बीठा था पढ़न, के वरी टीहो अदा पहिरियों सिपारो तू पढ़ जाए, सयकूल तू पढ़ जाए, तिलक रसूल तू पढ़ जाए। गॾजी टोली ॿधी कुरान जी तिलावत वेही कंदा आहिनि तां जो यख्तिमुल कुरान कुल्लहू, हिकड़ी रात में पूरो कुरान जो टीहो खत्म पूरो करे वठंदा आहिनि। वयुसल्लू, वरी फज्र जी नमाज जमाअत सां पढ़ंदा आहिनि। ये न जो दुआ पूरी थी ऐं गाड़ी के टिटी टिणी 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 था वञनि, फज्र छुटो, समझो था। फज्र ताईं उन इबादत में मशगूल रहंदा आहिनि। सुभान अल्लाह। वमन सल्ला मिनहुम तिलकल लैलत मिअत रकातिन, के खुश नसीब वरी एड़ा हुंदा आहिनि जेके हिकड़ी रात में 100 रकातूं नफिल पढ़ंदा आहिनि। 100 रकातूं 50 नफिल। आयो तैयार? केड़ा केड़ा तैयार आयो? यकरा फी कुल्ली रकातन बिल हम्द व कुल हुवल्लाहु अहदुन 10 मर्रात। हर रकात में जेके 100 रकातूं पढ़ंदा आहिनि, हर रकात में अलहम्द खां पो कुल हुवल्लाहु अहद 10 भेरा पढ़ंदा आहिनि। ओ इहा थी सलातुल खैर जी नमाज। सलातुल खैर इमाम ग़ज़ाली तो लिखे तो मूं हुजूर जे 30 असहाबन को रिवायत आई आ, असां ताईं पहुती आ। हुजूर जे 30 असहाबन फरमायो त मदीने वारे साईं को ॿुधोसीं त जेको 15 शाबान जी रात में 50 नफिल तो पढ़े सलातुल खैर जा त अल्लाह ताला उन जे सारी जिंदगी जा गुनाह बख्शे माफ तो करे। सुभान अल्लाह। जेको 50 नफिल पढ़े 15 शाबान जी रात में 50 नफिल तो पढ़े, अल्लाह ताला नहरूं खोटींदा। हिय खीर जी नहर, हिय माखीअ जी नहर, हिय शराबन तहूरा जी नहर, ही बंगलो, ही सोन जी माड़ी, ही बाग उन जेला जेको 15 शाबान जी रात में 50 नफल पढ़ी पूरा कंदो आ। सौदो सस्तो थियो या महांगो जी?
इमाम फाकी तो लिखे त मक्के वारा 100 रकातूं 50 नफल पढ़ंदा आहिनि व अखज़ू मिन माए ज़मज़म तिलकल लैलते फशरबू। मक्के वारा छा कंदा आहिनि जो ज़मज़म जे खूह वटि वञी ज़मज़म जो पानी पीअंदा आहिनि। अरे रब करे शल हिन जमायत के अल्लाह ज़मज़म प्यारे, रब शल मदीने जो मिठो पानी प्यारे। हाय 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 पानी पिरिया जे शहर जो परवर असां खे तू पियारे पोए भली मार लहन ओजा गाय खड़ने जा। मौला मदीनो निखार। सुभान अल्लाह। वखब्बऊहु इंदहुम लिल मर्दा यब्तगून बिज़ालिकल बरकत फी हाज़िहिल लैला। वरी छा कंदा आहिनि जो ज़मज़म जो पानी खणी को मरीज को बीमार कंहिंखे पेट में सूर, कंहिंखे मथे में सूर, कंहिंखे चेल में सूर, को फिफड़न जो बीमार, को गुर्दन जो मरीज ज़मज़म पानी प्यारींदा वेंदा आहिनि त बीमारन खे शफ़ा मिलंदी वेंदी। पर मक्के वारा मदीने वारा ये नफल छो पढ़ंदा आहिनि, तिलावत छो कंदा आहिनि, काबे जो तवाफ छो कंदा आहिनि, इबादतुनि जो एहतमाम छो कंदा आहिनि। हिन रात में एडो एहतमाम छाजे करे कंदा आहिनि। न्याणियूं वठी नंग वठी मस्जिद पाक में अची छो हासिल थींदा आहिनि। यब्तगून बिज़ालिकल बरकत फी हाज़िहिल लैला। हिन रात जो बरकतूं हासिल करण जे लाइ मक्के मदीने वारा अल्लाह जे घर में ईंदा आहिनि। छो त ये रात भी बरकतुनि वारी आ। जेको ईंदो आ बरकत जूं झोलियूं भरींदो आ। इंशाअल्लाह असां भी बरकत जूं झोलियूं भरींदासीं। हाँ पुट हेडे हेडे मूडे ॾिसजो, मूडे ॾिसजो। हिकिड़ो माण्हू दुआ थो घुरे, अदा दुआड़ी घुरां थो, अल्लाह कंदो महिरबानी, अल्लाह कंदो सणाई कंदो। असीं अल्लाह बि घणनि कमनि वारो आहे, अलाए थिए अलाए न थिए। दुआ बि त घुरां थो, दुआ बि घुरां थो, साईं वटि आयो आहियां, पर साईं अल्लाह कंदो महिरबानी। ओ शक दिल में, अलाए थींदो अलाए न थींदो, पोइ थींदुसि बि कोन। जे हेड़ी रात में भी, जे हेड़ी मजलिस में भी, हेडे इज्तिमा में भी जे अञा तू खाली वञी त पोइ किस्मत खोटी समझ जाए। ओदा अज शक न कजाए, शुभो न कजाए, ये न चए त अलाए दुआ कबूल थींदी अलाए न, अलाए रब अघाईंदो अलाए न। अज यकीन रख जाए, पक रख जाए, अज जेकी सवाल खणी आयो ही खाली न मोटंदे। मदीने वारे साईं फरमायो जेकरे सारी दुनिया जा मानू हिकड़े टेम ते गॾिजी अल्लाह के सॾु कनि, रब का हर को पंहिंजी पंहिंजी ख्वाहिश तलब करे, पंहिंजी पंहिंजी ज़रूरत घुरे। मुझी जरूरत पंहिंजी आ, अदे हसनुल्लाह जी जरूरत पंहिंजी आ, जांगरी साहब जी जरूरत पंहिंजी आ, वरी मौलवी जी जरूरत पंहिंजी आ, स्टेज वारन जी पंहिंजी, हर माण्हू हर खोपड़ी जो ज़हन पंहिंजो आ, हर कंहिंजूं ज़रूरतूं पंहिंजूं आहिनि। मूंखे 7-8 पुट आहिनि, मां पुट छो घुरंदुसि? हाँ? पर वो पुटड़ो घुरंदो जेको सिके थो, जेके हिकड़ो भी बच्चो ना है, वो चंदो मौला भला पुट न त न्याणी खणी दे।
हर कंहिंजी ज़रूरत पंहिंजी आ, हाजत पंहिंजी आ, चिंता पंहिंजी आ। मदीने वारे मीर फरमायो त जेकॾहिं हिकड़े टाइम में सारी दुनिया जा माण्हू पंहिंजूं ज़रूरतूं रब खां घुरनि ऐं सभिनी खे हिकड़े वक्त में सभिनी खे ॾिए, जंहिंजी जेका घुर आ सभिनी खे ॾिए, त अल्लाह जे खज़ाने में एतिरी बि खोट न पवंदी जो हीअं अशद आंगुर ॿोड़े सघिजे। तव्हां ॻाल्हि न समझी मुंहिंजी। मिसाल हिकिड़ो दुकान आ, सौदा भरियो पियो आ सौदन सां, अटो चांवर लूण मिर्च गिहु हर शइ पई आ। कंहिंखे लूण खतो वो लूण खणंदो, कंहिंखे मिर्च खपनि वो मिर्च खणंदो। जेतिरो खणंदो ओतिरो दुकान खाली थींदो, हट खाली थींदो। जे न 100 ॼणा हिकड़े दुकान ते वञी बीहनि, पंहिंजी पंहिंजी ज़रूरत हर को खणे, दुकान त ठलो थी वेंदो न, खाली थी वेंदो। जेतिरी शइ खजंदी ओतिरी शइ खुटंदी, पर कुर्बान मुंहिंजे रब जे खज़ाननि तां कुर्बान वञा। सारी दुनिया जा माण्हू हिकड़े वक्त में घुरनि, सभिनी खे उन्हनि जी चाहत ॾिए, सभिनी खे उन्हनि जी तलब ॾेई छॾे। हिकड़ी आंगुर ॿोड़ण जेतिरी जाइ बि खज़ाने में खाली कोन थींदी, खज़ाना ओतिरा जो ओतिरा भरियल हूंदा। ओ दा ओ मिठा जे सिंधु नदी मझा झिरकी अचे पानी पिए त सिंधु नदी के खोट कोन पवंदी। जेकॾहिं असां सब जेके दिल बराबाद में गॾु थिया आहियूं, अॼु जेकॾहिं असां सब दिल सां सॾड़ा कंदासीं, रब जे अॻियां आज़ी इल्तिजा कंदासीं, ऐं सभिनी जूं रब झोलियूं भरींदो, सभिनी जूं मुरादूं रब पूरियूं कंदो। मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम आ, अल्लाह जे खज़ाने में खोट कोन ईंदी, कमी कोन ईंदी। घुरो घुरण जी रात तव, पिनो पिनण जी रात तव, सवाल कयो सवाल अखामण जी रात तव, इल्तिजा कयो इल्तिजाउन जे अखामण जी रात तव। पोयूं जी चिंता न कजो, ईअं न चजो त मोटी तो वञा ॻोठ तो वञा, न, अॼो की रात तोखे हिते गुज़ारणी आ, झोल भरे पो मोटणो। जे अज न ॾिनई त कॾहिं ॾींदो, जे ॾे न त पोइ रब नाहे, जे तूं घुरी न त पोइ तूं बानो नाही। बाने जो कम घुरणो आ, बाने जो कम पिनणो आ, बाने जो कम पंहिंजे साईं जे दर ते झोल झलणो आ, बुक झलणो आ। जे तूं घुरी न त पोइ तूं बानो नाही। दुख भी हुजनई, दर्द भी हुजनई, जे बे औलाद भी आहीं, बेरोजगार भी आहीं, केस भी अथई, दर्द भी अथई, ऐं घुरी न हेड़ी रात में भी दिल के हाज़िर करे सॾड़ो न करी त पोइ तूं बानो नाहीं। पर जे हेतिरा माण्हू गॾिजी अज नंढड़ा वॾड़ा मर्द औरतूं अज न्याणियूं मेड़ वठी जे रब के सॾु कयूं ऐं असांजा सॾ न खाए त पोइ रब न चइबो। रब जी लफ्ज़ रब जी माना ही आहे परवरदिगार, पालनहार। रब जी माना है ॾियण वारो, ज़रूरतुनि पूरियुन करण वारो, जेको उन जो मरबूब आ, जेको उन जे पालना में आ, उन खे पालण रब जो कम आ, उन जूं ज़रूरतूं पूरियूं करण रब जो कम आ। रब सदायो ही इन्हे जे लाइ अथसि, वदा पंहिंजो नालो गफूर रहीम रखायो ही करमुला जहिड़े कमीने गुनहगार जे माफ़ी जे लाइ।
अज गुनाहगारन जे माफी जे ला पंजो नालो गफूर रहीम रखाई, गफार रखाई, सत्तार नालो रखाई। सत्तार माना सतुर करण वारो, ढक ढकण वारो, ऐब लुकाइण वारो। अरे दुनिया जे मानुन के जे मुझे ऐब जी खबर पवे त स्टेजुन ते ऐलान कंदा, मुखे ख्वार कंदा, मुखे जलील कंदा, पर मुझो रब हजार ऐब छो दिसे, हजार गुनाह छो दिसे, पर वरी भी ढकु ढक्यूं तो अचे, वरी भी पनाह जो पर्दो न तो हटाए, छो त नालो ही सत्तार रखायो थई। सतुर कर सतार उघाड़ी आया, ढकी ढकण हार दई पांध पनाह जो, मकर ढोल ढिलो ना तो निमाणी सी, कोने कमीणी जो बगैर तो बिलो, तुझो नाव निलो वठूं वेठड़िया। तो दरियायु सिधा सड़ा ब्यादर देई बियन, ब्यादर बियन खे ॾिनासीं, वॾेरनि जा दर, अमीरनि जा दर, आफीसरनि जा दर, कोर्टुनि जा दर ॿियनि खे ॾिनासीं। फ़कीरो भाइरो, ओ मुंहिंजा बच्चो, ओ मुंहिंजूं न्याणियूं, ओ मुंहिंजा पुटड़ा, ओ मुंहिंजा अदड़ा, अॼु ॿिया दर ॿियनि खे ॾेई अॼु हिकिड़े सखी जो दर वरितो। तो दरियायु सिधा सड़ा ब्यादर देई बियन, कहाँ जो कुमाच सी सुन सबा जे कन, जा मंग मुझे मन सा मालूम थई मिठा। पर जे गंदायूं गदलायूं गुनहगार आयूं, मोह ॾेखारण जे क़ाबिल नायूं, पर वरी बि त संदसि आयूं, वरी बि त बाना संदसि आयूं। कम्यूनिस्ट ख़ुदा के न मञंदा आहिनि, दहरिया अल्लाह के न मञंदा आहिनि, असां त उन खे मञण वारा, उन जे ॾियूं झुकण वारा आहियूं। बराबर बेफरमान आयूं, बराबर गुनहगार आयूं, बराबर आदत टोड़े वेठा आयूं, पर जे वरी बि पाण बाझ न कंदो त ॿियो कंहिंजे दर ते वेंदासीं। शाह साईं फरमायो त सूह विञायम सूमरा, मुझो मेरो मुंह थियो में, सूह विञायम सूमरा, मुझो मेरो मुंह थियो में, वञण उते पियो में जिते हलण नाहे हुस्नरी। सूह विञायम सूमरा, मुझो केॾे विम कमाल, वञा कीअं वतन ते हेड़ो वठी हाल, जेॾी मूं जमाल त सूहा सरतियुनि विच में। अज मेरड़ा मुंह धोपंदा, अज मेरड़ा दफ्तर धोपंदा, जीअं अम्मा बचड़ो मेरड़ो थी पवंदो आ, मिट्टीअ में वञी खेॾंदो आ, हथ मिट्टी हणा, मुंह ते मिट्टी हणंदो आ, बदन के मिट्टी मले, गंदड़ो थी गदलो थींदो आ, पर जीजल अम्मा जे जेॾी महिल अॻियां ईंदो आ त अम्मड़े पंहिंजे बच्चे खां नफ़रत कोन कंदी आ। ईअं न चवंदी छोरा गंदो ई परते हट।
गरीब जी जल अम्मा पंजे बच्चे के कुर्ब जो भाकुर पाईंदिया सीने सा लाईंदिया उन्हें जब मेरान धोंदिया उन्हें जे मुंह के धोई पोई साफ करे मेरा कपड़ा लाहे वरी साफ सुथरा कपड़ा ढकाईंदिया अखियुनि में सुरमो पाए खुशबू मखे बचड़े के तैयार कंदिया ओ अदा बिल्ला तशबीह बिल्ला मिसाल अल्लाह जी जात जेका मां जी ममता का 70 भेरा वधीक मेहरबान अजो असां भी मेरा दफ्तर खणी मेरा मुंह खणी बुधोसी त जो रब जो ऐलान थियो आ त अचो 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 बुधोसी त जो सखा जो ऐलान कयो अजो पढ़ा छोड़े पियो त अचो त ॾियांव अचो त बख्शाव अचो त गुनाह मेटियांव अजो असां भी मेरड़ा मुंह खणी दिलियूं कारियूं दफ्तर गुनाहन में कारा खणी अजो असां भी हिन रात भलारी में अची हाजिर थियायूं ओदा अजो रात जे पोए हिस्से में जरी मल दुआ थींदी त दिल के हाजिर करे तू भी पान पेश कजाए त धोपी मोटंदे अल्लाह मैनू को जीवेख न छड़वे मैनू को जीवेख न छड़वे तुसां भलियां दे हथ लजवे तुसां भलियां दे हथ लजवे असा छड़ना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना असा छड़ना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना सानू रोज़ हशर दा डरना सानू रोज़ हशर दा डरना साडा तू यो वकील ते जजवे तुसां भलियां दे हथ लजवे तुसां भलियां दे हथ लजवे साडा तेरी रात ते माने थोड़ा मुख जीवे कुराने तेरा मुख जीवे कुराने तेरा मुख जीवे कुराने तेरी दीद करा रज रज वे तेरी दीद करा रज रज वे मैनू को जीवेख न छड़वे मैनू को जीवेख न छड़वे मैनू को जीवेख न छड़वे तुसां भलियां दे हथ लजवे सदा तेरी जात ते माने कुर्बान तुसा तू साडी जाने सदा तेरी जात ते माने कुर्बान तुसा तू मेरी जाने कुर्बान तुसा तू जाने कुर्बान तुसा तू जाने
तेरी दीद करा रज रज वे, तेरी दीद करा रज रज वे, तुसा भलियां दे हथ लजवे। असा छड़ना तेरा धरना, असा अज छड़ना तेरा धरना, तेरे दरवाजे ते मरना। सानू रोज हशर दा डरना, सानू रोज हशर दा डरना। साडा तू यो वकील ते जज वे, तुसा भलियां दे हथ लजवे। बस अजो की रात मगफरत की रात, बख्श की रात, प्रिय के परचायण की रात। 50 नफिल पढ़ो, इंशाअल्लाह 1 बजे वरी मजलिस थींदी। 1 बजे दोबारो मजलिस थींदी ऐं उन खां पोइ सलात तस्बीह जी नमाज जमात सां थींदी इंशाअल्लाह। सलात तस्बीह जी नमाज ही आजिज़ फ़कीर पढ़ाईंदो ऐं उन खां पोइ ख़ुसूसी दुआ जी इज्तिमाई इल्तिजा थींदी। ऐं मुझी सभिनी के गुजारिश आहे त को वञे न उन दुआ में ज़रूर शरीक थिजो। ऐं उहा ई वंड ऐं विरासत ऐं ख़ैरात जे मिलण जी घड़ी हूंदी। हज़रत साईं जन हिकिड़ो अजीब वाक़ियो बयान फरमाईंदा त हिकिड़ी भंगियाणी औरत हुई, बादशाही महल के बुहारी ॾींदी हुई। बाबा वेहो, वेही वञो, शाबाश, वेही वञो। भंगियाणी औरत हुई जेका बादशाही महल के बुहारी ॾींदी हुई। पोइ उन भंगियाणी औरत जी बादशाह ज़ादे सां दिलि लॻी वई। हाणे साईं किथे भंगियाणी किथे शहज़ादो। शहज़ादो बादशाह जो बच्चो ऐं हीअ भंगियाणी औरत कमज़ात, घटि सूरत, घटि शिकिल, पर इश्क अजीब थी वियो। हाणे चए त चई न सघे, कुछे त कुछी न सघे, हाल ओरे न सघे, छो त औकात पंहिंजी पई ॾिसे त किथे मां भंगियाणी ऐं किथे बादशाह ज़ादो। पोइ छा कंदी जो उन शहज़ादे जे गुज़रगाह जेका गुज़रण जो रस्तो हूंदो उते बीही रहंदी। पोइ शहज़ादो लंघंदो त बीठी ॾिसंदी ऐं अखियुनि मां नेण पिया वहंदा, लुड़क पिया टिमंदा हुयसि। मुंहिंजी रह गुज़रते बीठी रहंदी, हाल न ओरे सघे, दिल जी ॻाल्हि न चई सघे, पर रस्तो वठियूं बीठी आहे। बादशाह ज़ादो बि सम्झी वियो त हीअ जेका मुंहिंजे रस्ते ते बीठी आहे रोए थी, ज़रूर हिनखे का चिणग लॻी आहे। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे पुछियुसि त एबानी तूं छो हिते मुंहिंजे रस्ते ते बीहंदी, छो रोंदी, छाजे करे तोखे बेताब ॾिसंदो आहियां। अॼु मौक़ो मिलियो पंहिंजे दिलि जो हाल ओरण जो। चईं तूं बादशाह, मां हिकिड़ी मिसकीन भंगियाणी, पर मां मजबूर आहियां, मुंहिंजी दिलि तोसां लॻी वई आहे, मूंखे इश्क बेताब करे विधो आहे। मां कुछ भी न थी सघां छो त मां भंगियाणी आहियां, मुंहिंजी का हैसियत न आहे, मुंहिंजी का अहमियत न आहे, पर इश्क मूंखे मजबूर करे विधो आहे। पंहिंजो हाल ओरियई
बादशाहजादे उन जी मोहब्बत वारी दाह बादशाहजादे के वणी वे चई त हाणे अॼु खां वठी तूं भंगियाणी नहीं मुंहिंजी घर धयाणी आहे अॼु खां वठी हुकुम ॾिनई त हिनखे भंगियुनि जा लिबास लायोस बादशाही लिबास पारायोस हिन सां मां निकाह थो कयां मुंहिंजी घर धयाणी हज़रत साईं फरमाईंदा कि भला मुर्शिद महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह इहो मिसाल ॾींदा ऐं हज़रत साईं किबला मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह इहो मिसाल ॾींदा फरमाईंदा त अल्लाह जी ज़ात बेनियाज़ वॾे शान वारी ज़ात रब जी ऐं मदीने वारो साईं मुंहिंजो बि वॾी इज़त ऐं अज़मत वारी ज़ात असां उन भंगियाणी खां बि कमतर घटिया आहियूं पाण फरमाईंदा त बा बस रस्तो वठी बीही रहो निमाणा नेण खयूं लुड़का हारियो नेठ पिरीअ पुछंदा नेठ महबूब पुछंदा त तोखे छा खपे फकीरो भाइरो अॼु आ रात थव रब जे दर ते निमाणप वारा ये नेण आला करे उम्मीद जा हथड़ा खणजो उम्मीद आज़ी इल्तिजा कजो अॼु अल्लाह ताला जल शानू मुतवज्जो थींदो 70 भेरा निगाह रहमत फरमाईंदो ऐं जरूर पुछंदो त हे जेके कच्चे खां काछे खां लाड़ खां पार खां कश्मीर खां कंदकोट खां कराची खां हे जेके पंजो हेडा मुफासला करे आया हो छो आया हो अॼु जरूर करम थींदो अॼु जरूर मेहरबानी थींदी सलात तस्बीह नमाज थींदी उन खां पोइ इज्तिमाई दुआ थींदी उन में शरीक थियणो आहे दोस्तों हिन रात जे अंदर जेको मानू 14 रकातूं नफिल पढ़े 14 ये हुन 50 नफिलन का अलावा है 14 रकातूं हर रकात 2 रकातूं पढ़ी सलाम वराए वरी 2 रकातूं पढ़ी सलाम वराए 14 रकातूं पढ़े मदीने वाले साईं फरमायो त 14 रकातूं पढ़ी ऐं उन खां पोइ 14 बेरा सूरत फातिहा पढ़े 14 बेरा कुल औज़ बिरब्बिल फलक पढ़े 14 बेरा कुल औज़ बिरब्बिन नास पढ़े ऐं उन खां पोइ हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़े ऐं हिकिड़ो भेरो तौबह सूरत जी आखिरी आयत जेका आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम या आयत पढ़े तो साईं फरमाइन था जेको इए कंदो अल्लाह ताला उनके 20 सालन जे इबादत जो सवाब उन जे दफ्तर में लिखी उनके 20 हजन जो सवाब अता फरमाए ऐं जेकॾहिं 15 जे ॾींहं ते रोज़ो रखे त अल्लाह तबारक व तआला इहो हिकिड़ो रोज़ो उन जे लाइ 2 सालन जे रोज़न जे बराबर बनाईंदो हिकिड़ो जेको साल गुज़री वियो ॿियो जेको साल अचण वारो 2 सालन जे इबादत ऐं रोज़न जे बराबर इहो हिकिड़ो रोज़ो थींदो मुंहिंजा दोस्तो 15 शबान जी रात में जेको सुरमो अखियुनि में पाए 3 सरायूं साॼी में 2 खाॿी में सुरमो पाए त पूरो साल उन जूं अखियूं उथंदियूं न ॾुखंदियूं न अखियुनि जी तकलीफ़ न थींदसि जेको 15 शबान जी रात में सूरत यासीन 3 भेरा पढ़े रब्बुल आलमीन जल शानू उन जूं मुसीबतूं टारे छॾींदो उन जे रिज़्क खे वधाईंदो उन जे इज़त खे वधाईंदो जेको माण्हू 15 शबान जी रात में मदीने वाले साईं जे मथां 1000 भेरा दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे मुस्तफा सोने जे शफाअत जो हक़दार थी पवंदो मुंहिंजा दोस्तो ये मुख्तलिफ इबादतूं आहिनि जेके हींअर तव्हांखे करणियूं आहिनि हींअर बिस्मिल्लाह करे नफ़िल पढ़णु शुरू कयो तिलावत कयो ज़िक्र अज़कार कयो 1 बजे ॿी नशिस्त थींदी इंशाअल्लाह 1 बजे दोबारो मजलिस थींदी थोड़ी देर बयान थींदो उन खां पोइ सलात तस्बीह नमाज थींदी उन खां पोइ दुआ थींदी ऐं जेकी रोज़ो रखणु चाहींदा त उन्हनि जे लाइ सहरी जो इंतज़ाम हूंदो अल्लाह तबारक व तआला जल शानु शाह